काज़िया सब डिवीज़न जे गंज बहर शाख जे टेल में फसलनि जो पाणी त परे रहियो पर पीअण जो पाणी अणलभ थी वियो। इलाइक़े वासी जानवर पखी पीअण जे पाणी लाइ तरसण लॻा। इलाइक़े वासियुनि जो गंज बहर शाख जे टेल में पंहिंजे मासूम बचड़नि समेत एहतजाज कंदे मुज़ाहिरो कंदे अॻवाननि टेल आबादगार एसोसिएशन बदीन जे अॻवान अब्दुल गफ़ूर चांडियो, सैयद ख़ालिक ॾिनो, शाह मोहम्मद हनीफ़ लुंड, यूसी काउंसलर अब्दुल्ला लुंड, कासिम दल मिस्री, मंधरो, नूर अहमद लुंड, सैयद इब्रार शाह इमिन चयो त असांजी शाख में असां बरसात जे पाणी ते फसलनि जी पोखाई कई, जंहिं में टमाटो, सड़ियल गाह, फुटियूं जेके पाणी न मिलण करे सभु सुकी सड़ी विया आहिनि। टेल जे आबादगारनि जो चवणु आहे त असांजे वाह में पाणी ख़्वाह बणिजी वियो आहे। जॾहिं बरसातूं पयूं त मुंड जो गटर, नालनि ऐं शहरनि जो गंदो पाणी असांजे वाह में भरपूर छॾियो वियो हो, जंहिं में वाह हंधा हंधा घारा विझी वेही रहियो हो, जंहिं बाद वरी लुड़ी पाणी असां अखियुनि बि नाहे ॾिठो। कामोरा असांजे हिन वाह समेत कंहिं बि वाह ते कॾहिं ॾिसण न आया ऐं न SDO इरिगेशन न एक्सीएन अक्रम वाह ते कामोरनि जे राज ऐं असांखे पाणी फुड़े जे बि उमेदु न आहे। बाक़ी ॿुधो आहे त असांजो पको वाह थिए पियो। प्रोजेक्ट जे पैसनि जे आसरे ते असांजे वाह ते पोस्टिंग लाइ लाइनूं लॻल आहिनि, बाक़ी पाणी जे हिकु फुड़े जो बि आसरो कोन्हे। हुननि मासूम नियाणियुनि समेत एहतजाज कंदे हुननि PP पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सूबाई वज़ीर जाम ख़ान शेरो, सेक्रेटरी इरिगेशन MD सीटा खां मुतालबो कंदे चयो आहे त असांजे टेलनि खे पाणी पहुचाए असां उन मरण ऐं मुआशी क़तलाम खां बचाए वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो। रिपोर्ट ख्वाजा ज़फ़र हुसैन, हैदरी कढण। बदीन जो टेलू बचायो, नाइल कामोर हटायो, नाइल कामोर हटायो, पीअण जे लाइ, जीअण जे लाइ, फसलनि लाइ